कंडियारो ॻोठ शहर मोहम्मद जमाली में संगावती तकरार तां 17 वरहनि जो नौजवान क़तल, घर में रोज राड़ो मची वियो। कंडियारो वेझो हसन शहीद थाणे जी हद ॻोठ शहर मोहम्मद जमाली में जमाली बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में संगावती तकरार तां मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि गोलियूं हणी 17 वरहनि जे नौजवान तहमीद जमाली पुट हुज़ूर बख़्श जमाली खे मरणी करे छॾियो, जंहिंखे संसवार सन ॻणती जोगी हालत में कंडियारो जे इस्पताल आंदो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। इस्पताल में मौजूद मक़तूल नौजवान जे चाचे अनवर अली जमाली काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम खे ॿुधायो त नौजवान खे संदनी बिरादरी जे माण्हुनि बेगुनाह गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल कयो आहे। हुन वस वारनि खां मुतालबो कंदे चयो त नौजवान जे कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। जनत मक़तूल नौजवान जो मड़ पोस्टमार्टम बाद ॻोठ शहर मोहम्मद जमाली नियो वियो ऐं नौजवान जो लाश घर पहुचण ते संस घर में रोज राड़ो मची वियो। ॿिए पासे वाक़े बाबति हसन शहीद हद जी पुलिस ॿुधायो त ॿिन्ही धुरियुनि विच में संगावती मामले तां तकरार हलदड़ हुयो, जंहिं तां अॼु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस मूजिबि ॿई धुरियूं हिक ई ॻोठ में हुजण करे वधीक खून रेज़ी जे ख़दशे सबबि उते पुलिस पिकेट लॻाए अहलकार मुक़रर कया विया आहिनि, जॾहिं त आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। अदनान जोखियो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कंडियारो।